ब इंसान जॾहिं पाण में ख़ुशि हूंदा न त टियों इंसान प्लानिंग में हूंदो त मां हिननि खे कीअं अलॻि कयां। ज़रूरु बाक़ाइदा जेकॾहिं ॿ भाइर पाण में ख़ुशि आहियो त टियों साम्हूं वारो तव्हांखे ख़ुशि ॾिसी बर्दाश्त न कंदो। जा दोस्त पाण में ख़ुशि, काफ़ी दोस्त अहिड़ा तव्हां किन सां ॾिठा हूंदा, हिकु जहिड़ी ड्रेस, हिकु जहिड़ी चौंपल। यादि रखो उहे इंसान अॼु अलॻि बि थी वेठा अथव। मां ग़लति ॻाल्हि न कंदोमांव, इहे छाजे करे अलॻि थी वेठा आहिनि? ॿ ॿार सॻा ॿार हिक ॿिए में नफ़रत रखी वेठा, ॿ दोस्त बचपन जा दोस्त हिक ॿिए खे ॾिसणु पसंदि नथा कनि, ॿ रिश्तेदार जेके पाण में बाक़ाइदे ख़ुशि हुया, मिटी माइटनि में बि पाण खे वधाए विया, अॼु उहे ॾिसंदो अलॻि वेठा आहिनि। ॿ पाड़ेसरी जेके हिक ॿिए खे ॾियणु वठणु कंदा, हिक ॿिए जी मदद कंदा, हिक ॿिए खे सहारो ॾींदा, अॼु उहे हिक ॿिए खे वॾो नफ़रत सां था ॾिसनि। इहो छा आहे? इंसान जे रूप में इब्लीस आयो जेको उन्हनि खे बरगलाए वियो। इंसान जे रूप में यकीन रखो, जेके इंसान तव्हांजे आॾो के इंसान जी बुराई बयानु कनि, रब जी ज़ात जो कसम उहे सचा न हूंदा अथव। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उहे पंहिंजे इज़त तरी ते खणी ईंदा अथव, पंहिंजी इज़त। यादि रखजांइ, जेकॾहिं अॼु तूं उन जे वातों बुराई ॿुधे थो त तुंहिंजी बुराई इन बुराई खां वधीक ॿिए हंधि कंदे ज़रूरु, छो त उनजो इहो रोज़गारु आहे, हुनजो उहो रोज़गारु आहे, उहो रोज़गारु पंहिंजो बंदि नथो करे सघे। अॼु तोखे ॿिए जी बुराई बयानु करे ॿुधाए, तुंहिंजी बुराई को वक़्तु आयो कंहिं जाइ ते उन खां वधीक कंदो। बुराई करण वारा पंहिंजी त्री ते इज़त खणी घुमंदा आहिनि। बुराई करण वारा उन्हनि जी पंहिंजी इज़त परवाह न हूंदी आहे, छो ॿिए जी जेको इंसान इज़त लाइण जे गॾु हूंदो आहे त उनखे पंहिंजी इज़त कहिड़ी प्यारी हूंदी आहे, न हूंदी आहे मुंहिंजा बाबा। तॾहिं उहो इंसान अॻिलनि जी बुराइयूं करे तव्हांखे हिक ॿिए सां विड़ाईंदो। जॾहिं तव्हां पाण में ख़ुशि हूंदो न त साम्हूं इंसान ईंदो, शैतान जे रूप में ईंदई, तोखे बरगलाईंदो ज़रूरु, तोखे उन इंसान जी बुराई ज़रूरु कंदो, एतिरी बुराई कंदो जो तोखे बाक़ाइदे अंदर जो अंदर में तकलीफ़ मिलंदी। हाणे वरी तुंहिंजी बुराई उन सां ई कंदो जंहिंसां तूं ख़ुशि आहे, उनखे बि न छॾींदो। छो ॾिस न, उन जे मिलण जा टाइम तोसां जेकॾहिं मंझंदि जो थो मिले, तोसां जेकॾहिं मंझंदि जो थो मिले त हुन सां सुबुह जो ज़रूरु मिलंदो, हुन सां सुबुह जो ज़रूरु मिलंदो। जेकॾहिं तोसां शाम जो थो मिले त हुन सां मंझंदि जो ज़रूरु मिलंदो। बुराई करण वारे जा इंसान जा इहे रूप हूंदा। तोखे हुनजी बुराई बयानु कंदो, हुनखे वरी तुंहिंजी बुराई बयानु कंदो, हिक ॿिए खे नफ़रतनि में विझंदो। ऐं हिकिड़ो लफ़्ज़ यादि रखजांइ, बुराई बयानु करण वारो इंसान जेकॾहिं सचो हुजे हा त उन इंसान जे परपुट तव्हांखे छो ॿुधाए? इन वक़्तु थोरो सोचींदा कयो। ॾिसो न, तव्हां एॾो माशाअल्लाह ख़ुशि हूंदा आहियो, पाण में खाईंदा पीअंदा आहियो, खिलंदा ॻाल्हाईंदा आहियो, अचानक विच में फ़िक़त पइजी वेंदी आहे। यादि रखो, जेकॾहिं साम्हूं वारे दोस्त मां रवैया चेंज ॾिसो त सम्झो उन जाइ ते शैतानगिरी हली आहे, उन जाइ ते शैतानगिरी हली आहे। ऐं तूं ख़ामोशी सां पंहिंजो रस्तो किनारो कर, ख़ामोशी सां रस्ता किनारा कर, ख़ामोशी सां। यादि रखे इंसान, जंहिं तोसां रूप रवैया अंदाज़ लहजा चेंज कया, उहो तोॾे पाण ईंदो, तोसां बयानु कंदो त ॾे हाल अहवाल, मुंहिंजे दुकान ते जा मुंहिंजे दर ते जा मूंखे कंहिं जॻह ते शिमरे जी औलाद यज़ीद जी औलाद आहे, जेको कंहिंजी तव्हांजे आॾो
बुराई बयान करे जा कंहिंजी इज़त मिट्टी में विझे उहा यज़ीद जी औलाद। यज़ीद करबला जे शहीदनि खे जॾहिं शहादत मिली पर असांजे इस्लाम जो झंडो बुलंद थी वियो, पर यज़ीद शिमरन खे अंदर में जलन थी वई। यज़ीद न शिमरन के अंदर में साड़ थी वियो। उन्हनि जा नस्ल त अॼु ताणी बि हलनि था न, उन्हनि जा नस्ल को सुधरी थोड़ी विया। ये उन्हनि जी औलाद तव्हां पाण ॾिसो था न, यज़ीदनि जी पैरवी कनि था न। तव्हांजे आॾो न कंहिंजे आॾो जो बुराई था बयान कनि त यज़ीद जी औलाद न, ये उन्हनि जे नस्ल मां आहे न। हे बाबा तव्हांजे ऐं असांजे आॾो ॾेखाई आहे। कंहिंजी इज़त खे मिट्टी में विझण बि यज़ीद जी औलाद आहे, कंहिंजी बुराई बयान करें भी यज़ीद जी औलाद आहे। मां दावा सां थो चवां, जेकॾहिं यकीन नथो अचे त अच मूं वटि किताब मां तोखे ॻोल्हे ॾेखारियां यज़ीदनि जी पैरवी कहिड़ी हुई।